हाणे आउं जंहिं अजीअ खे सॾायां थो लेक्चर जे लाइ, उन जो मौज़ू आहे इनक़लाबी कारकुन जा गुण। अदी सिंधी शागिर्दियाणनि जी जेका वाहिद तंज़ीम आहे SGST, सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक, उन जी मरकज़ी सदर आहे। उहा सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि रूरल डेवलपमेंट जे शोबे में आख़िरी साल जी शागिर्दियाणी आहे। ऐं अदीअ हींअर जेको आहे 2-4 हफ़्तनि खां वठी करे अख़बारनि जे अंदरि लिखणु बि शुरू कयो आहे। हीअ असांजा उहे लेक्चरार आहिनि जेको आतिफ़ हुजे, काशिफ़ हुजे या पाण हुजां, जेके हिन तंज़ीम पैदा कया आहिनि। तंहिंजे करे हीअ बि उहो जेका असां मवाद आहे, उहो ई जेको असांजी अवामी तहरीक हुनखे पैदा कयो आहे। हाणे आउं गुज़ारिश कयां थो अदी साजिदा परियाड़ खे पाण अचनि ऐं पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कनि। अदी साजिदा परियाड़। ज़िंदा आहे ज़िंदा रहंदो, ओ ज़िंदा आहे ज़िंदा रहंदो, सही है ना? समूरा भाइर ऐं भेनरूं जी आहिनि। मुंहिंजे लेक्चर जो मौज़ू साईं राशिद जन तव्हांखे ॿुधायो आहे इनक़लाबी कारकुन जा गुण। इनक़लाबी कारकुन, सभ खां पहिरीं त असीं सम्झूं त कारकुन हूंदो छा आहे। मिसाल, हिते केतिरा ई भाइर वेठा आहिनि, भेनरूं जेके जॉब में पवंदियूं, को टीचर, डॉक्टर, वकील या को बि जेको वर्क करे, कमु करे ऐं उनखे उनजो रिवार्ड मिले, पेमेंट मिले, पघार मिले, त उहो उन कैटेगरी में अचे थो कारकुन, उहो बि आहे। पर हिकु इनक़लाबी कारकुन छा हूंदो आहे? इनक़लाबी कारकुन जेको हिकु इनक़लाबी पार्टी सां वाबस्ता हुजे, इनक़लाबी पार्टी जे झंडे हेठि हुजे, पर हू आम रवाजी जेके कारकुन आहिनि, जिन खे पाण नौकिरी बि चई सघूं था, जिन खे रिवार्ड मिले थो, बज़ाहिर उनखे अहिड़े कंहिं बि क़िस्म जो रिवार्ड चऊं, पघार चऊं, जेका हुनखे मिलंदी हुजे, हिकु इनक़लाबी कारकुन हुन कारकुन खां मुख़्तलिफ़ आहे। पाण सभु हिते वेठा आहियूं जेके इनक़लाबी पार्टी अवामी तहरीक सां वाबस्ता आहियूं। जेके हिते वेठा आहियूं से अवामी तहरीक सां वाबस्ता आहियूं, इनक़लाबी पार्टी जा असीं ख़ुदि सभई इनक़लाबी कारकुन सॾाईंदड़ आहियूं। ठीकु आहे, असीं चऊं था त असीं इनक़लाबी कारकुन आहियूं, चऊं था छाकाणि त असांजी पार्टी इनक़लाबी आहे ऐं इलाही मुंहिंजा भाइर ऐं भेनरूं असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे त इनक़लाबी आहिनि। पर असीं इन ते थोरो गौर वीचार कयूं त इनक़लाबी कारकुन जा गुण छा हूंदा आहिनि। छा असीं सभई जेके पाण खे इनक़लाबी कारकुन सॾायूं था उन कसवटी ते पूरा लहूं था? छा असीं उहे जेके बि गुण आहिनि उन्हनि तहत आहियूं जो पाण खे इनक़लाबी कारकुन सॾायूं या सॾाए सघूं था? अचो त इन्हनि जेके थोरा नुक़्ता आहिनि जेके ज़रूरी आहिनि ऐं असां मां हर हिकु मुंहुं सुधे भेण ऐं भाउ खे मुंहिंजे ख़्याल में त हिकु इनक़लाबी पार्टी सां वाबस्ता हुजण जे नाते असांखे इन्हनि शयुनि खे पाण में अपनाइणु घुरिजे। सभ खां पहिरीं आहे ॿुधण जी सलाहियत। ऐं इहो नुक़्तो पहिरीं इन करे बि रखां जो असीं सभु हिते वेठा आहियूं त उनजे लाइ ज़रूरी आहे त जेको बि अची ॻाल्हाए थो त उनखे गौर सां ॿुधूं वेही। इनक़लाबी कारकुन उहो हुजे जेको उनजे साम्हूं भले ई हू पढ़ियलु लिखियलु PhD स्कॉलर हुजे, यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ हुजे, पर उनजे साम्हूं जेकॾहिं को आम रवाजी आम माण्हू ॻाल्हाए थो, 5 दर्जा ई पढ़ियलु छो न हुजे या सफ़ा अनपढ़ियलु हुजे, पर हू जॾहिं उनजे साम्हूं कंहिं अनपढ़ियल सां ई मुखातिब हुजे त उनखे गौर सां वेही ॿुधे। हिकिड़ो हूंदो आहे ख़ाली ॿुधणु, ठीकु आहे, असीं हिते वेठा आहियूं, ॿुधूं वेठा, पर लाशऊर में असीं छा था कयूं, पंहिंजूं शयूं वेही सोचूं, उनखे काउंटर करण जे लाइ वेही सोचूं त हाणे हिनखे या त हिन मां फसी वियासीं या उनखे जवाबु ॾियण जे लाइ वरी काउंटर पॉइंट सोचूं। न, हिकु इनक़लाबी कारकुन जो इहो तमामु अहम गुण आहे त हुनजे साम्हूं भले केर बि वेठो हुजे। मिसाल साईं राशिद वारा प्रोफेसर्स आहिनि, इल्मी मामले में सभु भाई इलाही मूंखां वॾा आहियो तव्हां सभु, ऐं त अञा सफ़ा इनिशियल स्टेज ते आहियां, पर इनक़लाबी कारकुन जो गुण इहो तमामु ज़रूरी आहे त भले वॾा ई छो न हुजे, पर तव्हांजे साम्हूं केर बि अची ॻाल्हाए थो, केर बि मुखातिब थिए थो, त तव्हां हुनखे शऊरी तौर ते ॿुधो वेही त हू छा थो चवे।
पोइ इनकलाबी कारकुन जे लाइ ज़रूरी आहे त बर्दाश्त, ऐं उहा बर्दाश्त 4 क़िस्मनि जी। सभ खां पहिरीं जिस्मानी बर्दाश्त। जिस्मानी बर्दाश्त कीअं? मिसाल तौरु असां मां कंहिं ते पार्टी रखे ज़िमेवारी त बा तोखे उत्तर सिंध में सख़्तु ततल काड़नि जा ॾींहं हुजनि ऐं अपर जी गर्मी अति नूरबान वारनि खे वधीक ख़बर हूंदी त उते ततल काड़ो हुजे ऐं हू हुजे असां वारो नाज़ुक हवा में पलजंदड़ लाड़ जो माण्हू, तंहिंखे मोकिलिजे उत्तर में वञी दौरा करे अचे। हाणे जिस्मानी तौर ते नाज़ुकड़ो माण्हू ऐं उनखे होॾां थो मोकिलिजे त चए साईं हीअ शइ त मूंखां कान पुॼंदी, या उते उन ते ज़िमेवारी का अहिड़े क़िस्म जी रखिजे जेका हुन जो जिस्मानी जेके आहिनि से सहूलियतुनि खे तहत न हुजे, पोइ हू पंहिंजूं आसाइशूं ॾिसे। इन मामले में ॾिसो त लतीफ़ असांखे छा थो चए, सहन जीअं सांधाण धकनि मथे धकड़ा। सांधाण लोहार जिते लोह कुटींदो आहे, सांधाण उन ते जीअं जीअं धक लॻंदा पिया आहिनि, पर हू सांधाण पंहिंजो जेको हुलियो आहे, पंहिंजो जेका बेहक आहे उनखे तब्दील न आहे कंदी। करे सिर सांधाण भंज घर लोहार जो धकनि हेठि धुरी मान ॾींदे रुकसी। पंहिंजे सिर खे, पंहिंजे जिस्म खे उन सांधाण जहिड़ो बनाए ऐं उहे जेके माहौलियाती धक हुजनि, समाजी धक हुजनि, तव्हांखे कहिड़े बि क़िस्म जो हुजनि धक, उहे बर्दाश्त कर, पोइ ई इनकलाबी कारकुन रुख जेको कॾहिं न तब्दील थींदड़ आहे, जेको लोहार जो घर भञी छॾे थो। उनजो दर्जो तोखे तॾहिं मिलंदो जॾहिं तूं उहे जिस्मानी जेके अज़ियतूं आहिनि, जिस्मानी तकलीफ़ूं आहिनि, उन्हनि खे बर्दाश्त करीं थो। ॿियो आहे ज़हनी बर्दाश्त। ज़हनी मिसाल, हाणे आऊं दौरा त करे अचां, मूंखां फलाणो कमु त पुॼंदो, पर जेकॾहिं असां ते रखिजे फिलोसॉफी जहिड़ो हिकिड़ो मिसाल था वठूं, ॻोढ़ो मौज़ू जेको पेचीदा, हाणे मुंहिंजे त पढ़ण महिल दिमाग़ मां ठका निकिरी वञनि, अहिड़ो मौज़ू जेकॾहिं मूंखे ॾिजे त भाउ साजिदा या काइनात तव्हांखे हिन ते पढ़ी अचिणो आहे, तयारी करे अचिणी आहे, त साईं फिलोसॉफी मूंखे त मुंहिंजे सम्झ खां परे आहे। माना ज़हनी तौर ते असीं चऊं त हीअ शइ असांखां पुॼंदी ई कोन। ज़हनी जेका असीं चऊं तकलीफ़, पोइ उनजे लाइ रिसर्च कयूं, पढ़ूं, वई ॻोढ़ा मुताला कयूं, त उहा शइ जेका असीं लहिरायूं इनकलाबी कारकुन जे लाइ ज़रूरी आहे त हू ज़हनी बर्दाश्त जे अमल मां गुज़रे। वेठे वर न पोन, सुते मिलन न सुपरी, जे मथां रिंदन रून, साॼन मिले तिन खे, जेके उन मक़सद कारण उन मंज़िल ते हलनि थियूं, उन्हनि खे इहे शयूं मिलनि थियूं। ॿियो आहे इनकलाबी कारकुन जो गुण दिली बर्दाश्त। दिली की हाणे साईं जिस्मानी तौर ते मूं में बर्दाश्त आहे, ज़हनी तौर ते मूं में बर्दाश्त आहे, पर जॾहिं माण्हुनि वटि वञा थो, ॻोठनि में वञा थी, उते हू मूंखे इन क़िस्म जी मोट त ॾीन कोन था। उते जॾहिं माण्हुनि खे उते पहचान थो, मीटिंग वग़ैरह थिए थी, त माण्हू त मूंखे मोट ॾीन कोन था, या 2-3 माण्हू अची था बीहनि, दिली तौर ते दिलि शिकस्त था थी वञे, दिलि बर्दाश्त था थी वञे, त माण्हू जेको आहिनि सो मूंखे ॿुधनि कोन था। उते छा थो थिए, अख उल्टी धार वहूं उल्टो आमसी, जे लहवारो लोक वहे तू ऊंचो वहे उबार। भले ई माण्हू तोखे रेस्पॉन्स न ई ॾियनि, भले ई 2 माण्हू ई अचनि, 3 माण्हू अचनि, चंद माण्हू अचनि, पर असां जेके इनकलाबी कारकुन जी कसवटी था पाण खे गुज़ारियूं पिया, त असांजे लाइ इहो ज़रूरी आहे त असीं दिली तौर ते दिलि बर्दाश्त न थियूं, ऐं जेका दिली बर्दाश्त आहे उन कसवटी ते असीं पूरा लहूं। पोइ आहे ज़िंदा ज़मीरी वारी बर्दाश्त। असीं त कयूं था कमु, मिसाल को अहिड़ो माहौल हुजे जंहिंमें असीं त कमु करण जे लाइ ॿाहिरि या भेरो तयारु हुजूं, पर सफ़ा को ॿेहराड़ी जे ठेठ माहौल सां वाबस्ता रखंदो हुजे, को अहिड़े ॻोठ सां हुजे, ऐं उते छोकिरी जो जेको नंढो वॾो को मुज़ाहिरो हुजे, उनमें कढणी सफ़ा हिकिड़ी नामुमकिन ॻाल्हि हुजे, ऐं उन में हू पंहिंजी धीउ या भेण खे मिसाल कढे, त उते छा ॻोठ राॼ ताना ओड़ो पाड़ो हुनखे ताना मेणा ॾे, या साईं हाणे हेॾे रस्ते तां हेॾनि माण्हुनि जे विच मां धीउ खे आऊं कढां, मुंहिंजे लाइ इहे ख़्वारी कोन थींदी, माण्हू छा चवंदा। उते छा थो थिए त इनकलाबी कारकुन में ज़िंदा ज़मीरी वारी बर्दाश्त हुजे, पर इहो बि ज़रूरी आहे त सखणी अना जो मसइलो न हुजे। मिसाल उते मुंहिंजे लाइ इहा ॻाल्हि अची वञे त हाणे मूंखे मुंहिंजे लाइ अना जो मसइलो अची वियो आहे, मूंखे त इहा ॻाल्हि कमु करणो ई आहे, न उन में इहो ॾिसूं त इन सां असांजी पार्टी, असांजी तंज़ीम, असांजे माण्हुनि खे फ़ाइदो आहे
अगरि आहे त पोइ माण्हू ॾेई मेहणा मूंखे कंदा को जे छोरीअ में छो सपिथूं थींदी पेर ते उते माण्हुनि जा मेणा लोक जा ताना या समाज जा जेके बि धक आहिनि उहे बर्दाश्त करणु इंतिहाई ज़रूरी आहिनि जेकॾहिं असीं इनक़लाबी कारकुन जी कसवटी था पाण खे गुज़ारियूं था। ॿियो आहे साथ जो गॾियल जज़्बो पैदा करणु। साथ जो गॾियल जज़्बो कीअं माना मुंहिंजी पार्टी ऐं मुंहिंजी तंज़ीम में जेके बि भेनरूं ऐं भाइर आहिनि जेके शयूं मूंखे अचनि थियूं इहे इन्हनि खे बि अचनि। सखणी मुंहिंजी वाह न थिए आउं सुठो लिखां थो या थी आउं सुठो पढ़ां थो या थी आउं सुठियूं तकरीरूं करियां थो या थी उहे शयूं मुंहिंजी तंज़ीम जे ॿियनि भेनरुनि ऐं भाइरनि खे बि अचणु घुरिजनि। उन्हनि में बि उहो जज़्बो उहो गॾियल जज़्बो पैदा करणु उन्हनि खे बि पाण सां गॾु हलाइणु त सिर्फ़ु सखणी मुंहिंजी वाह न थिए सिर्फ़ु सखणी साईं साजदा या काइनात या फलाणी फलाणी इहो हिकिड़ो न मुंहिंजी तंज़ीम में ऐं अवामी तहरीक इहो एज़ाज़ हासिलु आहे त हुन में जेके बि भाइर हेसि ताईं जेके सुठे पढ़ियल लिखियल आहिनि अहिड़े क़िस्म जा वर्कशॉप्स हूंदा ई इन जे लाइ त असांजा जेके बि आम माण्हू आहिनि उन्हनि में बि इन क़िस्म जी सलाहियतूं पैदा थियनि ऐं असां फ़ख़्रु महसूसु कयूं था त हिकिड़ी इनक़लाबी पार्टी हुजण जे नाते हू इहे शयूं प्रोवाइड करे थी। ॿियो आहे इनक़लाबी कारकुन जो जेको अहम पॉइंट आहे उहो आहे रुली मिली वञण जी सलाहियत। रुली मिली वञणु माना कीअं मिसाल जेकॾहिं असांखे मोकिलिजे थो कंहिं ॻोठनि में कंहिं ॻोठ वारे अहिड़े इलाइक़े में मोकिलिजे ऐं आउं हुजां यूनिवर्सिटी जी स्टूडेंट ऐं उते जेके छोकिरियूं या जेके मायूं मूंखे मिलनि थियूं उहे वेचारियूं या त अनपढ़ियल हुजनि या भाइरनि मां को मिसाल वठूं त उहे उते अनपढ़ियल भाइर या सफ़ा हुजनि ऐं ग़रीब हुजनि झुगी में वेठा हुजनि ऐं मिसाल पट ते ई अची मानी ॾींहं ऐं सफ़ा हिकिड़ो अबरो सबरो बोर्ड या मानी हुजे उते असीं चऊं त हीअ त मुंहिंजे शान वटां ई न आहे आउं जेको एॾो वॾो पढ़ियल लिखियल हेॾो तकरीरूं कंदड़ फलाण फलाण ऐं मूंखे हिन झुपड़ी में वारो आहे हिन क़िस्म जी मानी पिया मूंखे ॾियनि उते चाहे रुली मिली वञनि या उते उन्हनि सां सिर्फ़ु पंहिंजो असांजो चाहे सभ खां वधीक जेका ज़रूरी हूंदो आहे इनक़लाबी पार्टियुनि जे लाइ त असांजो जेको दारोमदार हूंदो आहे सो क़ौम ते हूंदो आहे अवाम ते हूंदो आहे आम माण्हुनि ते हारियुनि ते मज़दूरनि ते हारियाणियुनि ते पोरियतनि ते असांजो दारोमदार आहे ऐं उहे जेकॾहिं असीं उन्हनि में ऐं पाण में तफ़ावत रखूं था उन्हनि खे ऐं पाण खे हिकिड़ो अलॻि करे पेश कयूं था असीं पाण खे सफ़ा आला या मोतबर करे सम्झूं ऐं उन्हनि खे सफ़ा इन तहत हलायूं त हो सिर्फ़ु असांखे जेको आहिनि सो रेलियुनि जलसनि जुलूसनि जे लाइ असांजा हिकिड़ा आहिनि से कमोडिटीज़ तौरु हलाए ऐं पाण खे मोतबर सम्झूं न इनक़लाबी पार्टियूं पंहिंजे माण्हुनि ऐं कारकुननि खे बराबरी जो दर्जो ॾींदियूं आहिनि। तंहिंजे करे जेकॾहिं असीं इनक़लाबी कारकुन आहियूं त असां ते जिथे पार्टी तरफ़ां ज़िम्मेवारी रखी वञे थी भले ॻोठनि में ई छो न वञूं त उते जेके बि आम माण्हू असां सां मिलनि था असीं उन्हनि सां उन्हनि जहिड़ो थी मिलूं ऐं उन्हनि जे मसइलनि खे सम्झूं सिर्फ़ु पंहिंजी लॿाड़ शुरू न कयूं त असीं जंहिं बि कम जे लाइ वञूं था जेको मक़सदु असीं खणी वञूं था पहिरीं छा आहे ज़रूरी छा आहे डॉक्टर कासिम जमाल चाचा खां हींअर ॿुधायो वियो कि पॉइंट त असीं छा आहे ह्यूमनिज़म जो हिकिड़ो अहम गुण आहे त असां माण्हुनि जे मसइलनि खे सम्झूं त उन्हनि खे ॿुधूं उन्हनि जा मसइला छा आहिनि। पोइ आहे त रुली मिली वञण जो मतिलबु इहो बि न आहे त असीं पंहिंजा आला आदर्श जेके मक़सद आहिनि जेके खणी था वञूं उते उहे उते विसारे उते ई उन्हनि सां रुली मिली जेको आहे सो अयाशूं वेही कयूं घुमूं फिरो हेॾां होॾां न। लतीफ़ हिते चए थो त वही मंझ वॻ खथोरी ॾार चरे मां मुंहिंजी करही पधर पग में लॻ जगसी जहिड़ो जग हीअं सी हुत चरे जगसी जहिड़ो जग उहो उते उन्हनि सां उन्हनि जहिड़ी आहे पर हीअं सां छा आहे हू हीअं सां पंहिंजे ज़हन ज़मीर ऐं रूह सां पंहिंजे उन्हनि इनक़लाबी आदर्शनि इनक़लाबी मक़सदनि ऐं जेको हू मक़सदु खणी उन्हनि वटि आयो आहे या आई आहे उनखे उन तहत पई हले उनखे जेको आहे सो साम्हूं रखी हुननि सां पियो हले। ॿियो आहे जेको सही ऐं ग़लति जेका आहे ॼाण उनजी परख रखणु तमामु ज़रूरी पॉइंट आहे त जेका बि ॼाण असां ताईं पहुचे थी कंहिंजे बारे में पहुचे थी असांजे लाइ इहो ज़रूरी आहे त असीं उन जे विच में असां परख रखूं त हीअ ॻाल्हि जेका असां ताईं पहुती आहे इहा सही आहे या ग़लति आहे छाकाणि त असां जेके बि आहियूं जेका बि ॻाल्हि असां ताईं पहुचंदी आहे पोइ नतीजा कढी वेही रहंदा आहियूं त हा फलाणो मुंहिंजे नाले हीअं चयो त हीअं ई हूंदो फलाणे जी ॻाल्हि हीअं थी आहे त ईअं ई हूंदी
फलाणी ॻाल्हियूं हीअं थियनि पियूं त इहे ई हूंदियूं। असांजो जेकॾहिं ह्यूमन साइकोलॉजी खे असीं ॾिसूं, इंसानी नफ़्सियात, त असीं त रोज़मर्रा जी ज़िंदगी में ईअं ई कंदा रहूं था त जेके ॻाल्हियूं असां ते पेचनि थियूं असीं उन्हनि जो उते ई नतीजो कढी उते ई तर्जुमो करे वेही था रहूं त भाउ जेकॾहिं इहे ॻाल्हियूं हीअ थियूं आहिनि, फलाणे माण्हू त मूंखे हीअं ॿुधायो आहे, हे त हीअं ई हूंदियूं। इनकलाबी कारकुन जे लाइ छा ज़रूरी आहे? इनकलाबी कारकुन जे लाइ ज़रूरी आहे त जेका ॼाण, जेको इल्मु हुन ताईं पहुतो आहे, हू उन जो तहक़ीक़ करे उन जी जड़ ताईं वञे ऐं उन जी जड़ ताईं वञे त जेका शइ, जेका ॻाल्हि मूं ताईं पहुती आहे, छा वाक़ई में इहा आहे फलाणी अदे या फलाणे अदे। जेकॾहिं मुंहिंजे बारे में ही चयो आहे त मूं में इहा अख़लाक़ी ज़रूरत हुजे त वञी हुन खां पुछा कयां त अदी या अदा तो मुंहिंजे बारे में ही चयो आहे। जेकॾहिं चयो आहे त पोइ फर्दर हुनजे रीज़न्स खे जेको आहे सो असीं खोलियूं, ठीकु आहे। बाक़ी ईअं ई दॿू ॾेई छॾणु या ईअं ई हुनजे बारे में ग़लति अफ़वाहूं हलाइणु हिकु इनकलाबी कारकुन खे नथो जगाए। पोइ जेका तहक़ीक़ असीं कयूं था उन जो ज़िंदा दिली सां असीं सही तर्जुमो कयूं। तर्जुमो पंहिंजे मफ़ादनि तहत न, पंहिंजे ज़ाती मफ़ादनि तहत न, पर तर्जुमो छा कयूं, सच जे बुनियाद ते उनजी परख कयूं, सचो ऐं सही तर्जुमो कयूं। इनकलाबी कारकुन जे लाइ इहो तमामु ज़रूरी आहे। ॿियो आहे फ़ज़ीलत वारी गुफ़्तगू। पलियो साहब चए थो त बदफ़ज़ीलत वारी गुफ़्तगू इनकलाबी कारकुन जे लाइ तमामु हिकिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे। ऐं इनकलाब जेको बदफ़ज़ीलतगी माना अवाम दुश्मन कुवतुनि खे असीं जेको आहे सो अवाम मथां था मरियूं। जेके बदफ़ज़ीलतगी माना जेको अवाम दुश्मन कुवतूं आहिनि उन्हनि खे माण्हुनि जे मथां था मरियूं। मिसाल तौरु हिकु वॾेरो जागीरदार हिकु रोब दबदबे सां पेश ईंदड़ आहे त असां जेकॾहिं इनकलाबी कारकुन उन बदफ़ज़ीलती खे अपनाईंदासीं, इट मीन्स असीं हुननि जूं जेके अवाम दुश्मन ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि जा रवैया आहिनि, उन्हनि जा क़दर आहिनि, उहे असीं पाण ते ऐं अवाम ते वेठा मरियूं। तंहिंजे करे हिकु इनकलाबी कारकुन हुजण जे नाते न सिर्फ़ु असीं पब्लिक जे अॻियां पंहिंजो पाण खे हिकिड़ो साफ़ सुठो माण्हू करे पेश कयूं, पर असीं पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में बि उन्हनि शयुनि खे अपनायूं। ईअं न हुजे त तक़रीरुनि में, तहरीरनि में, लेक्चरनि में त असीं बज़ाहिर हिकिड़ा तमामु सुठा पढ़ियल लिखियल सुलझियल माण्हू थी पेश अचूं, पर जॾहिं असीं पाण में वेठा हुजूं त सफ़ा हिकिड़ा माना इंसान ई ॿिया थी करे पेश अचूं, उते असीं पंहिंजो इनकलाबी रवैया आदर्शी विसारे वियूं। पंहिंजो पाण में हिक ॿिए में भाइर या भेनरूं पंहिंजो पाण में ॾुंडा पट में लॻल हुजनि, हिकिड़ी इन क़िस्म जो माहौल हुजे। न, इनकलाबी माण्हू पंहिंजो जेको बि आहे ज़ाहिर ऐं बातिन खे हिकु जहिड़ो रखे। आम माण्हुनि जे साम्हूं जेकॾहिं उहो पेश अचे थो त बि ओड़ो हुजे, जेकॾहिं ज़ाती ज़िंदगी में हू आहे तॾहिं बि हुनखे ओड़ो ई हुजणु घुरिजे, छाकाणि त असांजो ज़ाहिर ऐं बातिन ॿिन्ही जो हिक ॿिए सां मिलियल गॾियल जेको आहे सो हूंदो आहे असरु। पोइ हिकु इनकलाबी कारकुन जे लाइ आहे त ज़ाती साड़ न रखे। ज़ाती साड़ कीअं? मिसाल कंहिं भाउ या भेण ॾाढियूं भलियूं तकरीरूं करे, ॾाढो भलो लिखंदड़ हुजे, ॾाढा भला लेक्चर ॾींदड़ हुजे, पोइ मूंखे साड़ थी पए त हीअ फलाणी जेका अदी आहे सा त ॾाढो भलो थी लिखे। हाणे हुन सां ज़ाती साड़ करणु, पोइ हुन सां साड़ जेको ह्यूमन साइकोलॉजी आहे त इंसान जेको साड़ रखे थो ॿिए खां, ऐं उहा जेका साड़ जा जेके जज़्बा आहिनि उहे छा था कनि, असांजे दिलनि में हिक ॿिए जे लाइ इंतकाम पैदा था कनि। ऐं जेको इंतकाम आहे उहो असांखे उन हद ताईं बि वठी वञी सघे थो जो माण्हू केरु केॾो बि सुठो हुजे, पर हुन जूं उहे 5 सुठायूं असांखे नज़र कोन ईंदियूं। उनजी उहा हिकिड़ी खामी नज़र ईंदी त हा फलाणे माण्हू में हिन शइ जी ही खोट आहे। तंहिंजे करे असां हुन सां ज़ाती साड़ न रखूं। हा, उते हिकिड़ी ॻाल्हि लागू करे सघूं था त असीं रीस कयूं, पॉज़िटिव रीस छा आहे? रीस असां में उहे क़ाबिलियत, उहे गुण पैदा कंदी त भाउ फलाणो करे थो ऐं छो न कयां। उहा रीस असांखे उन सिते जो बनाईंदी त असीं उहो शयूं करे सघूं, ठीकु आहे। ऐं उन खां आहे पंहिंजे साथियुनि सां ॿधी करणु ऐं दुश्मननि सां विढ़णु। असीं छा था कयूं? मिसाल मुंहिंजो या काइनात जो या कंहिं भाउ भेण जो पाण में थोरो को झगड़ो अटकल हुजे ऐं उहे इहो आम आहे। मिसाल तौरु माण्हू पाण में ईअं लॻी वञे थो, कंहिंजी ॻाल्हि का पसंदि नथी अचे, को दड़को ॾेई छॾे, को मीटिंग दौरान दड़को ॾेई छॾे, को चङाई ताई या खणी असांजी उन ॻाल्हि में नाजाइज़ी तौर पर असांखे धको ॾेई छॾे, पोइ असीं पंहिंजी दिलि में हुनजे लाइ इंतकाम रखी वेठा हुजूं। पोइ वरी हुन सां वेही वॾा जेके आहिनि से साज़िशूं कयूं। पोइ जॾहिं हुन सां वरी असांजो दुश्मन ऐं उनजो पाण में जहिड़ो हुजे त पोइ इते ॻाल्हि इहा थी पैदा थिए त असीं साथ कंहिंजो ॾियूं।
पंहिंजनि जो साथ ॾियूं या हू जेको दुश्मन आहे चऊंसि त भले त छिकेसि भले बदिलो वठेसि मुंहिंजी बेइज़ती कई मूंखे दड़को ॾिनई मूंखे हीअं चई भले ख़बर पवेसि। उते लतीफ़ छा थो चवे जिनी संधी बोड में भतियूं भतियनि जीअं तन तनी सां पी ओॾा ॾे पखड़ा। जिन जी बोड में जिन जी बेज़ारी में जिन जे सफ़ा अणवणंदड़ बोड माना जेको अणवणंदड़ जवाबु हुजे जिन जी बेज़ारी वारो जवाबु हुजे उन में भतियूं भतियनि जीअ क़िस्म क़िस्म जी जीअ समायल आहे। तन तनी सां पी ओॾा ॾे पखड़ा उन्हनि सां वञी वेहे उन्हनि जे भर में वञी वेहे। पलियो साहिबु चए थो न असां पंहिंजे आम माण्हू आम कारकुन हारी पोरियतनि वटि वञूं उन्हनि सां वियूं उन्हनि सां मिलूं उन्हनि जहिड़ो खाऊं उन्हनि जहिड़ो पायूं ऐं उन्हनि सां गॾु वेहंदे शर्म महसूसु न कयूं ऐं जेका माड़ियुनि जी गलाज़त आहे उहा पंहिंजे मारुनि जे पखनि में अची धोई साफ़ कयूं। तंहिंजे करे असांजा जेके पंहिंजा आहिनि असीं उन्हनि सां वधी कयूं दुश्मननि सां न। असीं जॾहिं ॻाल्हि असां पंहिंजो पाण में त ठीकु आहे पर जॾहिं ॻाल्हि अचे थी पंहिंजनि ऐं दुश्मननि जे विच में त असीं पंहिंजनि जो साथ ॾियूं ऐं दुश्मननि सां विड़ूं। ॿियो आहे इनकलाबी कारकुन जे लाइ तमामु ज़रूरी आहे त मुखालिफ़ माऊ पलीजो साहब लेनिन इन्हनि ॻाल्हियुनि ते तमामु वॾो ज़ोर ॾिनो हो त मुखालिफ़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे असीं पंहिंजो कीअं कयूं त असां में इहे गुण अचणु घुरिजनि न सिर्फ़ु दुश्मननि सां विड़ूं न सिर्फ़ु पंहिंजनि जा थियूं पर जेके असांजा मुखालिफ़ थी वेठा आहिनि जेके असांजी ॻाल्हियुनि में मुखालिफ़त कनि था पर असीं उन्हनि में ॻोल्हियूं त हो कहिड़ी पॉइंट ते असां सां सही थी सघनि था कहिड़ी पॉइंट ते असां इतिहाद करे सघनि था कहिड़ी पॉइंट ते हो असां सां हली सघनि था ऐं असांजे नुक़्ते नज़र तहत हो हली सघनि था त असीं हुननि सां उन ॻाल्हि में ॿधी बि कयूं। पोइ आहे मोतबरी इनकलाबी कारकुन पाण खे मोतबर न सम्झे उन वटि खज़ाना हुजनि सुठो ॻाल्हाए सुठो पढ़े सुठो लिखे पर मोतबर न सम्झे। पलियो साहिबु चए थो मोतबरी ज़हर मिसल आहे ऐं मोतबरी इनकलाबी कारकुन जे लाइ जे इनकलाबी कारकुन में मोतबरी जी निशानी आहे उहो ॼण त सम्झो जीअरे ई मुंहं लाइ जेके इनकलाबी कारकुन में मोतबरी जी निशानी अची थी वञे उहो सम्झो ॼण जीअरे मुंहं लाइ कोन ॾींदी मोतबरी पंहिंजनि सां गॾिजणु कोन ॾींदी ऐं मोतबरी जेका रीस वारो जज़्बा उहो कोन रखणु ॾींदी साड़ मोतबरी पैदा कंदी रीस रखणु कोन ॾींदी। रीस त असांखे वरी घटि करे थी पेश करे न आउं फलाणी खां घटि आहियां त हाणे उन जेतिरी थी आहियां पर मोतबरी त मूंखे इहो कोन ॿुधाईंदी त आउं फलाणी खां घटि आहियां। मोतबरी त पाण खे वधीक दाना उन में त असांजी इज़त ऐं नफ़्स जो सुवाल थो अची वञे। तंहिंजे करे असांखे मोतबरी जेको असांजे अंदरि में इंतकाम ऐं साड़ जो जेको जज़्बो आहे दुश्मन जज़्बो आहे उनजी गिची मरोटणी आहे उनखे ख़तमु करिणो आहे। असांखे पंहिंजे अंदरि में जेका मोतबरी वेठल आहे त असीं हेॾा वॾा आहियूं हीअं आहियूं हूअं आहियूं इन्हनि खे ख़तमु करिणो आहे। जेकॾहिं असीं आम माण्हुनि सां मिलूं था त उते असांजी मोतबरी जेका आहे सा क़ाबिले क़बूल हिकु इनकलाबी कारकुन जे लाइ न हूंदी। ॿियो आहे ख़ुदि तनक़ीद। ख़ुदि तनक़ीद हिकिड़ो वॾो अख़लाक़ी जुरत जो मुज़ाहिरो कंदड़ गुण आहे त असां पंहिंजो पाण खे ख़ुदि तनक़ीद जो जेको आहे कसवटी उन ते केतिरो था आणियूं। छा असां में उहा अख़लाक़ी जुरत आहे त असीं पंहिंजो पाण जे मथां तनक़ीद कयूं ख़ुदि तनक़ीद करियूं त असां में कहिड़ियूं कहिड़ियूं सुठायूं आहिनि ऐं कहिड़ा अवगुण आहिनि। इंसान असां सेल्फिश आहियूं न पंहिंजूं सुठायूं त असांखे ॾिसण में ईंदियूं आहिनि पर पंहिंजूं ख़राबियूं असां में ॻोल्हण जी ज़रूरत ई नाहे। जेकॾहिं केरु ॿियो ई असांखे ॿुधाए थो त असीं उन सां त विढ़ण जे लाइ मारण ऐं मरण जे लाइ तयारु थी था वञूं न। ॿियो केरु असांखे पंहिंजी बुराई ॿुधाए त तो में हीअ ग़लती आहे त असां उते जेको आहे सो वर खुंजे बीह था रहूं त हाला अथई तूं केरु थींदो आहीं तूं केरु थींदी आहीं त मूंखे ई चवण वारी। उते इनकलाबी कारकुन जे लाइ छा आहे त हू इन अख़लाक़ी जुरत जो मुज़ाहिरो करे त मूं में कहिड़ियूं ग़लतियूं आहिनि मूं में कहिड़ियूं ख़ामियूं आहिनि रोज़ जे बुनियाद ते हू पंहिंजे पाण जो तजियो करे पंहिंजो पाण खे उन कसवटी तहत आणे ऐं पंहिंजो पाण में उहे शयूं ॾिसे त जेकॾहिं मूं में इहे खोटूं आहिनि ख़ामियूं आहिनि पोइ उहे कीअं पूरियूं थी सघनि थियूं उनखे बि इन जेको प्रोसेस आहे इन मां सॼे मां गुज़ारे। पोइ ॿियो अचे थो त तनक़ीद बर्दाश्त करणु। तनक़ीद असीं ख़ुदि तनक़ीद पंहिंजे मुंहुं करे वठंदासीं कंहिंखे ख़बर ई कोन पवंदी त असां में कहिड़ियूं खोटूं आहिनि कहिड़ियूं ख़ामियूं आहिनि
पाणी कयूंसीं न, चलो हलो ठीकु आहे, मूं वई सॼो ॾींहुं सोचो मूं में हीअ बि ग़लती आहे, हीअ बि ग़लती आहे, हीअ बि ग़लती आहे, कंहिंखे कहिड़ी ख़बर पई त मूं कहिड़ियूं कहिड़ियूं पंहिंजूं ग़लतियूं कढियूं आहिनि, 2-3 ॾींहंनि खां पोइ आउं हुन में सुधारे वठंदसि, कोन ख़बर पवंदी। पर तनक़ीद बर्दाश्त हिकिड़ो वॾो जज़्बो, हुनजे लाइ हिकिड़ी वॾी दिलि खपे त हेॾनि माण्हुनि जे साम्हूं जेकॾहिं केरु मुंहिंजी तनक़ीद करे थो या भरियल हाल में जेको आहे सो असां अवामी तहरीक वारनि जो रूल आहे त जेको तनक़ीद आहे जाइज़ नमूने तनक़ीद बराए इस्लाह कंदा रहंदा आहियूं। पोइ मीटिंगूं हुजनि या असांजा जेके मर्कज़ी काउंसिल्स हुजनि, जेको बि जंहिंजी थोरी बि ग़लती हूंदी आहे त उनखे तनक़ीद बराए इस्लाह उनजे लाइ ज़रूरी हूंदो आहे, ठीकु आहे। पोइ उन में मुंहिंजे लाइ इहो जेको सो इज़त नफ़्स जो मसइलो अची वञे त हेॾियनि भेनरुनि या भाइरनि जे साम्हूं मुंहिंजी तनक़ीद थी त या जेको मुंहिंजे लाइ त जहिड़ो हिकिड़ो मुंहिंजी इज़त नफ़्स ते सवालु अची वियो या फलाणे भाउ मुंहिंजी तनक़ीद कई। इन में छा आहे त असां तनक़ीद बर्दाश्त जो मादो असां में केतिरो आहे। तनक़ीद बर्दाश्त तमामु हिकिड़ो वॾी दिलि रखण वारो हिकिड़ो असीं चऊं त जज़्बो आहे। हर कंहिं में इहो नथो थी सघे ऐं वाक़ई बि नथो थी सघे त असीं हुन शइ खे कीअं बर्दाश्त कयूं था। हुनजे लाइ हिकिड़ो जी कावड़ खे पी वञणु, कावड़ कीअं पीचिजे, केरु अची असांखे 5-8 गारियूं ॾेई वञे उन दौरान असीं कावड़ पीऊं, इहो हिकिड़ो तमामु वॾो ॾुखोईंदड़ मरहलो हूंदो आहे जंहिंमां असांखे पाण खे गुज़रणो पवंदो आहे। त इनकलाबी कारकुन वरी तनक़ीद कीअं बर्दाश्त करे, उनजे लाइ बि इहो हिकिड़ो ॾुखाईंदड़ मरहलो हूंदो आहे। पर हुते जी पाण ॻाल्हि करे वियासीं त लतीफ़ चए थो सहन जीअं सांधाण धकनि मथे धकड़ा, जीअं सांधाण लुहार जा मुतरकनि जा धक पियो बर्दाश्त कंदो आहे। मोट में छा थो थिए थो, जेको लुहार जो लोह आहे उनजी शक्ल ई चेंज थी थियो वञे। तीअं ई असीं तनक़ीद पंहिंजे मथां बर्दाश्त कंदा रहंदासीं उन सांधाण वांगुरु, त पोइ जेका बि असांजी तनक़ीद थिए थी जाइज़ आहे त ठीकु आहे, नाजाइज़ आहे त पोइ उहा सिचुएशन्स पाणे ई चेंज थी वेंदियूं। पर असां में उहो मादो हुजणु घुरिजे त असीं तनक़ीद बर्दाश्त कयूं। ॿियो आहे माउ चवे थो त साज़िश न कयो, मसला टेबल ते रखो। माउसी तुंहिंजो हिकिड़ो तमामु अहम ज़रूरी कॉल आहे जेको मां हर हिकु इनकलाबी कारकुन पाण खे सॾाईंदड़ खे पंहिंजे मथां लागू करणु खपे त मसला टेबल ते रखूं, साज़िशूं न कयूं पर पुठ, ठीकु आहे। ऐं उहा टेबल छा हूंदी आहे? उहा टेबल असांजी अवामी तहरीक जी मरकज़ी कमेटी आहे। मरकज़ी कमेटी में जेके असांजा भाइर भेनरूं वेठल आहिनि उनजे साम्हूं मसला रखूं, टेबल ते रखूं, साज़िशूं न कयूं पर पुठ त फलाणो हीअं फलाणो हीअं फलाणी हीअं, उन्हनि जे करेक्टर्स ते न ॻाल्हायूं, उन्हनि जे करेक्टर्स ते न वञूं त शयूं जेके असांखे नज़र अचनि पियूं छा शयूं ईअं ई आहिनि या जेके ॻाल्हियूं असां ताईं पेतियूं आहिनि उहे ॻाल्हियूं वाक़ई ईअं आहिनि, असीं उन्हनि जे तहक़ीक़ कयूं, जेको आउं पहिरीं ॿुधाई हुईसि, पोइ दुरुस्त तज्जियो कयूं ऐं जेको बि मसइलो आहे उहो तज्जियो करे पाण वटि न रखूं। उहा जेका बि ॻाल्हि थिए थी उहा असीं टेबल ते रखूं, जे माण्हुनि जी थी आहे उन माण्हू खे बि उन कटहड़ी में बिहारियूं ऐं उहा टेबल अवामी तहरीक जी असांजी पार्टी जी मरकज़ी कमेटी हूंदी। ॿियो आहे ज़ाब्तो। पलियो साहब चए थो त छुड़वागी दुश्मन जेके वॾेर को मोतबर सराईंदड़ पाण खे जेको तबिको आहे उनजी निशानी आहे, दुश्मन तबिकनि जी ॻाल्हि आहे। असांखे उनजी अपोज़िट में उनजी मुखालिफ़त में छा खपे? असांखे ज़ाब्तो खपे। हिकु इनकलाबी कारकुन खे बाज़ाब्ता हुजणु घुरिजे, डिसिप्लिन हुजणु घुरिजे। उहो डिसिप्लिन असीं किथे लागू कयूं? डिसिप्लिन मूंखे पार्टी जो हुकुम थियो आहे त तोखे फलाणी ॿी के जेका आहे सा तंज़ीम या फलाणी रैली में नाहे वञणो या तोखे हिन शइ ही नाहे करणी, त उते आउं ॾिसां त बज़ाहिर मूंखे हिते पंहिंजो जेको ज़ाती तौर ते भले मूंखे हुन में नज़र ईंदो हुजे त मुंहिंजो हुन में त नुक़सानु आहे, पर जेकॾहिं मुंहिंजी पार्टी जो मुंहिंजे मथां डिसिप्लिन लागू थी विया आहिनि, रूल्स लागू थी विया आहिनि, त हिकु इनकलाबी कारकुन हुजण जे नाते मूं ते इहो लाज़मन थिए थो त आउं पार्टी जे उन्हनि ज़ाब्तनि तहत हलां ऐं पंहिंजो पाण जे मथां ज़ाब्ता लागू कयां। ज़ाब्तो तमामु ज़रूरी आहे ऐं असांखे ज़ाती ज़िंदगी तोड़े तंज़ीमी ज़िंदगीअ में असांखे उन ज़ाब्ते खे पंहिंजे मथां इम्पोस्ट लागू करणु तमामु घणो ज़रूरी आहे। बाज़ाब्ता हुजणु, बाज़ाब्ता कारकुन हुजणु ऐं बाज़ाब्ता पार्टी जो मेंबर हुजणु असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे। ऐं उन्हनि खे थोरो थोरो ई टच बि कयां, टाइम मतां मूंखे पर्ची अची वञे, हिन खां अॻु पंहिंजो लेक्चर ख़तमु कंदुसि। ऐं ॿियो आहे ज़िमेवारी खणणु। ज़िमेवारी कीअं? हिकु आउं पंहिंजो पाण ज़िमेवारी खणां। मिसाल
के ॻोठ में के इलाइक़े में का भेण या भाउ रहे थो, उते जेकॾहिं पार्टी जो कमु आहे, माण्हुनि सां मिलणो आहे या को एहतजाज वग़ैरह आहे उन में हू शामिलु थिए थो, त हू उहा ज़िम्मेवारी पंहिंजे दिलिया तौर ते खणे थो। पर ॿियो आहे त जेको ज़िम्मेवारी पार्टी लागू करे, ठीकु आहे, बा पार्टी जो हुकुम थियो आहे त साजिदा तोखे हेॾां वञिणो आहे त मूंखे उहो ज़ाब्तो खे फॉलो करिणो आहे ऐं पार्टी जेका ज़िम्मेवारी मुंहिंजे मथां रखी आहे उहा ज़िम्मेवारी आउं पूरी कयां। इनकलाबी कारकुन हुजण जे नाते जेका ज़िम्मेवारी मुंहिंजे मथां रखी वई आहे उहा आउं पूरी कयां। पर मूं ते पार्टी बि ज़िम्मेवारी न आहे रखी, पर के सिचुएशन्स के हालात अहिड़ा अची वञनि था जिते वक़्तु ऐं हालतूं तक़ाज़ा कनि थियूं त आउं ज़िम्मेवारी खणां, उते मूंखे उहा खणणु खपे। मिसाल ऐं हिकिड़ो मिसाल कॉमन ऐं रेयर मिसाल आहे, मूं इलाही हंधि ॾिठो आहे, ठीकु आहे, ऐं असां मां इहो जेको आहे सो केर बि पंहिंजो पाण ते ज़ात ते न वठे, बाक़ी कोशिशि कयूं त असीं खणूं उन शइ खे अपनायूं। त मिसाल जेकॾहिं मूं ते पार्टी तरफ़ां ज़िम्मेवारी या नाहे रखी वई ऐं वॾी रैली थी आहे असांजी, ऐं उन में जेको आहे सो असीं ॾिसूं त जेकॾहिं मिसाल थोरी बि असांजूं बाज़ाब्ता तौर ते रैलियूं थियनि थियूं, पर असांखे पाणी जे मिसाल जेकॾहिं असीं ॾिसूं त हिते ज़रूरत आहे त मूंखे पाणी पीआरणु खपे, या हिते ज़रूरत आहे त मूंखे भेनरुनि या भाइरनि में डिसिप्लिन पैदा करणु खपे, पोइ उते आउं वई जेको आहे सो चप कढी वई रहां भेण या भाउ हुजे त मूंखे त पार्टी तरफ़ां रज़ाकार लिस्ट में मुंहिंजो त नालो कोन आयो, या रज़ाकारनि जी हेॾी सारी लिस्ट आई उन में साजिदा त लिखियलु कोन हो, पोइ मूंखे कहिड़ो ठीको पियो आहे या मुंहिंजी कहिड़ी मथे ते भरी पई आहे जो मुंहिंजो त नालो बि कोन आयो आहे, पोइ आउं छो वञी जेको सो पाणी पीआरियां या छा, उते छा थो थिए अञा जो मसइलो पैदा थी थो वञे। त हिकु इनकलाबी कारकुन जे ते जेकॾहिं पार्टी ज़िम्मेवारी न बि थी रखे, इंसानु आहे जेकॾहिं मिसाल ज़हन मां वञे थो, पर हू ॾिसे त वक़्तु ऐं हालतूं कहिड़ी तक़ाज़ा कनि पियूं ऐं उन्हनि तहत हू पंहिंजी पाण ज़िम्मेवारी खणी, जिते ॾिसे त मूंखे हीअ ज़िम्मेवारी खणणु खपे, उते भले हुनखे केरु न बि चवे पर हू पंहिंजे दिलिया तौर ते उहा ज़िम्मेवारी खणे। पोइ आहे जमहूरी फ़ैसिले जो गॾियल ऐं जमहूरी फ़ैसिले जो एहतराम करणु। असां में छा थो थिए, मिसाल इज़हार राय जो जेको हक़ आहे, राय जी जेका आज़ादी आहे उहा हर कंहिंखे मिलियल आहे, जमहूरी तौर ते हर शइ थिए थी, उहो थिए थो सॼो मामिलो, ठीकु आहे। उन बाद जेकॾहिं हिकु दफ़ो फ़ैसिलो थी थो वञे कंहिं बि शइ ते, कंहिं बि ॻाल्हि जे मामले में हिकिड़ो फ़ैसिलो थी थो वञे त हिकु इनकलाबी कारकुन हुजण जे नाते असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे त हिकु गॾियल ऐं जमहूरी फ़ैसिलो थी वियो आहे त असीं उनखे तहे दिलि सां मञूं, पोइ उते असीं जेको आहे सो विच में टिप ॾेई पंहिंजी ॻाल्हि न रखूं त हीअ पॉइंट ते हीअं थियणु खपे या मुंहिंजी ही राय आहे। हिकु गॾियल फ़ैसिलो जेके बि इनकलाबी पार्टियूं, चीन कम्युनिस्ट पार्टी हुई, रशिया जी कम्युनिस्ट पार्टी हुई, या जेके बि हुयूं उन में जेके जमहूरी फ़ैसिला थी वेंदा हुआ, हिकु दफ़ो थी विया त थी विया, ख़तमु। हीअ असांजी जेका पार्टी आहे अवामी तहरीक, हिकु इनकलाबी पार्टी आहे, अवामी पार्टी आहे, इन में जेको बि फ़ैसिलो गॾियल ऐं जमहूरी तौर ते थी थो वञे त इनकलाबी कारकुन हुजण जे नाते असां ते इहा ज़िम्मेवारी थिए थी त असीं उन गॾियल ऐं जमहूरी फ़ैसिले खे मञूं। पोइ भले असांखे लॻंदो हुजे त हीअ जेका ॻाल्हि आहे सा मुंहिंजी ज़ाती तौर ते फेवर में भले न हुजे, छाकाणि त इनकलाबी जेका पार्टी हूंदी आहे हुन में फ़र्द तंज़ीम जे ताबे हूंदो आहे, तंज़ीम फ़र्द जे ताबे हूंदी ई न आहे कंहिं बि इनकलाबी पार्टी में। इनकलाबी पार्टियुनि जी तव्हां तारीख़ूं वञी पढ़ो, दुनिया जे कंहिं बि इनकलाबी पार्टियुनि में फ़र्द तंज़ीम फ़र्द जे ताबे हूंदी ई न आहे। हीअ जेको असांखे ॿुधाए वञनि था त स्टालिन वो डिक्टेटरशिप मरे वेठो, रूस कम्युनिस्ट जेका पार्टी हुई हुनजे मथां, ईअं बिल्कुलु बि न हो। उते समूरी जेका मरकज़ी कमेटी हुई, गॾियल जमहूरी फ़ैसिला थींदा हुआ, उन तहत इहे जेके शयूं थींदियूं हुयूं अमल उन्हनि शयुनि ते थींदा हुआ त इनकलाबी पार्टियुनि अंदरि गॾियल ऐं जमहूरी तौर ते जेके फ़ैसिला थियनि था असां ते ज़िम्मेवारी आयत थिए थी त असीं उन्हनि जेके बि थी था वञनि त उन्हनि खे मञूं, दिलि सां मञूं ऐं पोइ उन्हनि ते अमल कयूं, पोयां बड़बड़ न कयूं, पोयां सवाल न उथारियूं। पोइ जेके चारि इंतिहाई जेके अहम गुण आहिनि जेके पलियो साहब ॿुधाया आहिनि इनकलाबी कारकुन जा, मां उहे चारई गुण त आउं चवां थी त असां हर मुंहुं सुधे सभई जेके बि भेनरूं भाइर आहियूं असांखे पंहिंजे मथां लागू करणु खपनि। इंतिहाई इनकलाबी गुण आहिनि हिकु इनकलाबी कारकुन जे लाइ, जंहिंमें पलियो साहब चए थो
त हिकु इनकलाबी कारकुन खे फ़क़ीर हुजणु घुरिजे। फ़क़ीर कीअं? फ़क़ीर जेको दर दर ते वेंदो आहे, इहो सोची कोन वेंदो आहे त आउं फलाणे दर ते वेंदसि, मूंखे हितां ख़ैरात मिलंदी, हितां अटो मिलंदो या हितां 5 रुपया मिलंदा, ऐं फलाणे दर ते वेंदसि, हितां मूंखे जवाबु मिलंदो, हितां मूंखे कोन मिलंदो। फ़क़ीर त दर दर ते सेन हणंदो आहे न। त इनकलाबी कारकुन उहो फ़क़ीर थिए, उहो पंहिंजी क़ौम, पंहिंजे वतन, पंहिंजे माण्हुनि जे लाइ उन दर दर ते वञे ऐं इहो न सोचे त माण्हू मूंखे मोट नथा ॾियनि, माण्हू मूंखे जेको आहे सो जवाबु नथा ॾियनि, माण्हू मूंखे रिवॉर्ड नथा ॾियनि, फ़क़ीर थी वञे। पर इहो साहब फ़क़ीर दरवेश हुननि कॾहिं क़ौम खां इहा तलब ई न कई त मूं जेके हेॾा साल जेलुनि में काटिया, मूंखे क़ौम जेको आहे सो हुनजी बदिली में छा ॾिनूं? हेॾो वॾो वकील थी वञा हा, पंहिंजी ज़ाती ज़िंदगी खे ठाहे वञा हा, ऐश अयाशू कयां हा, मज़े वारी ज़िंदगी जियां हा, छो आम रवाजी जेको आम माण्हुनि वारी ग़रीब गुरबत वारी फ़क़ीरी वारी ज़िंदगी हुननि छो जी? हिज़ू सरसम जिन जे मथां जेके कूफी जा माण्हू जेके हीअ हुआ, उन्हनि ते किचिरो, हिकिड़ी माई हूंदी हुई न, रस्ते तां वेंदा हुआ, जेका आम असांखे किताबनि में पढ़ाई वञे थी, त किचिरो उछलाईंदी हुई रस्ते तां उन्हनि जे, या जॾहिं हो हुतां विया, उन्हनि जा जेके बादशाह जिन हिननि खे ख़त मोकिलियो, शायदि कूफे वग़ैरह जा हुआ जिन खे हिननि ख़त मोकिलियो हो, ताइफ़ जा, ठीकु आहे, ताइफ़ जा, उन्हनि छा कयो, हुनजे मथां तमामु वॾा ज़ुल्म कयूं, पथर हूं जंहिंमें उहो ॿुधाईंदा ज़ख़्मी थी विया। नमाज़ पढ़ण दौरान हिननि जे मथां उठ जी का ओझरी रखी विया हुआ, त उन सिचुएशन्स में छा आहे त हो बि इहो करे थी सघिया त जेको उन्हनि माण्हुनि खे जिन मुंहिंजे मथां हेॾियूं कयूं आहिनि, तादियूं कयूं आहिनि, उन्हनि खां वरी बदिलो वठणु, हुननि जी ज़िंदगी आम माण्हुनि जहिड़ी फ़क़ीरी वारी ज़िंदगी हुई। लेनिन फ़क़ीरी वारी ज़िंदगी जियो जलावतनी में सॼी उमिरि, मार्क्स फ़क़ीरी वारी ज़िंदगी जियो। जेके बि दुनिया में वॾा वॾा इनकलाबी माण्हू थी गुज़रिया आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी त फ़क़ीरी वारी ज़िंदगी हुई। कान पुछा दरवेश रखनि था, कान पुछा दरवेश रखनि था, कई अचनि था कई वञनि था, दुनिया जीए दिलि बीमारी, जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी, पाण न ॼाणूं दुनियादारी, जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी, तवंगरनि जी ताबेदारी, जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी, पाण न ॼाणूं दुनियादारी, जंहिंखे हूंदी तंहिंखे हूंदी। ॿियो, इनकलाबी कारकुन आशिक़ हुजे। आशिक़ छा थो करे? मिसाल जेकॾहिं असीं पंहिंजी सोसाइटी जो ई मिसाल वठूं त आम रवाजी जेकॾहिं को आशिक़ आहे त हू पंहिंजो महबूब या पंहिंजी महबूबा उन खां हिसाब किताब त वठंदो कोन। चवंदा आहिनि न, जेको इश्क सिंधी पंहिंजी चवणी आहे, इश्क अंधो हूंदो आहे, ठीकु आहे, हुन में हू त हिसाब किताब सफ़ा सेंसेबल ॻाल्हि आहे, माना आम असांजी जेका तजुर्बाती ज़िंदगी में थियनि थियूं इहे शयूं, त हू त उन खां हिसाब किताब वठंदो कोन, त मूं तुंहिंजे लाइ हेॾो करे छॾियो, पैसा ख़र्च करे छॾिया, हीअं करे छॾियो, पोइ वरी पोयां हाय घोड़ा शुरू करे छॾे, न, हू त हिसाब किताब वठंदो कोन। सुहिणी मेहार जी ख़ातिर कारियुनि अंधारियुनि रातियुनि में, थधियुनि बरसातनि वारियूं जेके मथां मींहं पिया पवंदा हुआ, कारी राति कचो घड़ो नका सेण साण, प्रिया कारण पाण जेको विझी वेरम न करे, मोहबती खे मेराण सुकी सभु पट थियो। उन हू जेका पंहिंजे प्रिया जी कारण उन्हनि कारियुनि अंधारियुनि रातियुनि में, ससु ई आहे जेका पुनू जी ख़ातिर जर जंग लताड़े थी, जेका चवे थी त हलंदे हो त पुनू ॾे पेरे पंध कंदियासि, कुरड़ा डूंगर कोह घणा चोटियुनि ते चढ़ंदियासि, पेरनि पंध छॾियो गोॾनि भर घिसकंदियासि, गोॾनि घिसकण छॾियो ठूठनि भर ठड़किंदियासि, ठूठनि ठड़कण छॾियो सीने सी सुरंदियासि, सीने सुरण छॾियो चोटियुनि अखियुनि सी ईंदियासि, जे मिलिया त मिलंदियासि, न त घोरी जान जतन था। हू चवे हाणे एॾा सभु करे थी वञा, पोयां पुनू त मूंखे मिले नथो, हाय घोड़ा वेही करे, पर हू अखियुनि सां बि वञे पई ग़रीब, पर जेकॾहिं नथो मिलेसि त चवे थी मिलिया त मिलंदियासि, न त घोरी जान जतन था। हिसाब किताब कोन थी करे। उर्दू में शायरी है ना, ये बाजी इश्क की बाजी है, जो चाहो लगा तो डर के सा, जो जीत गए तो क्या कहना, हारे भी तो बाजी मात नहीं। खटी वियासीं त ठीकु आहे, हारियासीं तॾहिं पोइ उहा असांजी हार न हूंदी। त इनकलाबी कारकुन आशिक़ हुजे, हू जेको हिकिड़े फ़र्द जो आशिक़ थिए थो, जेको हिकिड़े आम माण्हू फ़र्द सां रखे थो, उन में पोइ हिसाब किताब कोन थो करे,
पर हिकु इनकलाबी कारकुन जेको पंहिंजी क़ौम जो आशिक़ आहे, जेको मजमूई तौर ते सॼी ॻुतड़ियल अवाम सां जेको इश्क करे थो, त उन में हू रसूल बख्श पलीजो साहब वांगुरु या ॿिया जेके इनकलाबी अॻुवान आहिनि उन्हनि वांगुरु हू उन्हनि सां हिसाब किताब न करे। ॿियो आहे इनकलाबी कारकुन सिपाही हुजे, सिपाही खे जिथे बि हुकुम थिए थो त उते वञण में हू जेको आहे सो जेको उनजे मथां हुकुम अचे थो त हू ईअं कोन चवंदो त साईं हेॾां न वेंदसि, कमांडर जो हुकुम थियो हलियो वियो। इनकलाबी कारकुन मज़दूर हुजे, मज़दूर छा थो करे, सख़्त जिस्मानी पोरिया। उन जेकॾहिं मज़दूर चवे त बा मूंखां त हे कमु पुॼंदा कोन, इनकलाबी कारकुन मज़दूर हुजे जेको लतीफ़ चवे थो त अञा तो मुंहिंजा कख छुटे रत निकिरे, मोह में महबूबनि जा कीअं झलींदे घाव, सो तूं कुॼाड़िया सिकण जो संदूकरी। अञा जेकॾहिं मिसाल तूं एॾो नाज़ुक नफ़ीस आहीं जो कख लॻे त तोमां रत थो निकिरे, पोइ तूं पाण खे कीअं इनकलाबी सॾाईंदे। मज़दूर थी सख़्त पोरिया कर, सख़्त काड़े हुजे तुतल उस हुजे रेत हुजे उन ते वेही पोरिया कर। ॿियो आहे इनकलाबी कारकुन आलिम हुजे, आलिम कातिल कमाई करे वह माखी जे कन वेही वटां तिन पीज के प्यालियूं। उहो अहिड़ी कमाई करे एॾो इल्म जो समुंड पी वेठो हुजे जेको वेही ॻाल्हाए तकरीर करे त उनखे आम माण्हू जेको आहे, जेको माण्हू आहे चए त वेठो ॿुधांसि, ऐं लिखे त उनजे लिखण में जमालियत हुजे। पंहिंजा कम सिर्फ़ु आग लाइ न करनि त बा मूंखे पार्टीअ मथां ज़िम्मेवारी रखी वई आहे त हाणे बसि करे जान छॾायां, न। इनकलाबी कारकुन पंहिंजे कम में जमालियत पैदा करे, सूंह पैदा करे, एस्थेटिक जेको सर हींअर पाण खे ॿुधायो वियो उहो गुण पैदा करे जेको आम माण्हू उनखे ॿुधनि ऐं उनखे पसंदि कनि। ॿियो आहे ग़लति नज़रियनि ऐं लाड़नि जी मुखालफ़त। मूंखे पर्ची अची वई आहे उन करे आउं टच कंदसि। सिर्फ़ु त ग़लति रवैया ऐं लाड़ा जेके आहिनि उन्हनि जी मुखालफ़त करणु ऐं सही लाड़ा, सही रवैया, सही जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे असीं पाण में अपनायूं। जेके बि ग़लति आहिनि उन्हनि खे ख़तमु कयूं या जेके असांखे टच बि कनि थियूं त असीं उन्हनि खां अवॉइड कयूं। ॿियो आहे त पंहिंजी मिल्कियत न हुजण ते शर्मिंदगी न, फ़ख़्रु महसूसु करणु। होरियनि हाड़ो लंघियो ॻोरियनि पासे ॻोठ, के चितनीअ खे कोट कीन जिनी जी कच्छ में, या कही जा कीन खणी हाल पे जो उहा ई जेको आहे सो पंहिंजे पुनूह खे पोती, जंहिं वटि कुझु बि न आहे, पंहिंजे जेको मिल्कियत न आहे, गुरबत आहे, हुन ते असीं शर्मिंदगी न कयूं। इनकलाबी कारकुन जेको जंहिं वटि कुझु बि न आहे त उन सिचुएशन में हुनखे उन ते शर्मिंदगी न थिए खणणु खपे। ऐं ॾुखियनि जी दुनिया खे बदिलाए जिदोजहद करणु सुखनि जी दुनिया जे लाइ। हीअ जेका ॾुखनि भरी दुनिया जंहिंमें गुरबत, बीमारियूं, जहालत आहे, त उन दुनिया खे असांखे बदिलाइण जे लाइ पंहिंजे माण्हुनि खे सुखियो रखण जे लाइ जिदोजहद कयूं, पंहिंजे मक़सद ते तोड़ ताईं साबित क़दम हुजूं, पंहिंजे ज़हन, ज़मीर ऐं रूह खे इनकलाबी जेके बि आहिनि बैनुल अक़वामी इनकलाबी इल्म अदब उन सां रोशनास करायूं, पंहिंजे ज़हननि खे वसत ॾियूं ऐं हर वक़्तु पंहिंजे सोचनि, ख़्यालनि ऐं लाड़नि में जिदत आणींदा रहूं। जिदत पसंदि थियूं, नयूं तरक़ी पसंदि सोचूं, तरक़ी पसंदि लाड़ा, तरक़ी पसंदि शयूं पंहिंजे पाण में एडॉप्ट कयूं। ऐं लास्ट ॻाल्हि जेका पहिरीं प्रोवाइड कई त इनकलाबी पार्टी अंदरि इनकलाबी कारकुन पार्टी जे ताबे हूंदो आहे, पार्टी फ़र्द जे ताबे न हूंदी। तव्हां सभिनी जी महिरबानी। जेके को सवाल हुजे त मूंखे पुछो। हेलो, हिकु दफ़ो ॿी आज़ादी साज़ा लाइ ताड़ियूं थी वञे। कंहिं बि भेण खे या भाउ खे सवाल हुजे, छो जो असां वटि ॿियो लेक्चरार अवेलेबल आहे, उन हिसाब सां मुख़्तसिरन साईं अचो हिते वेझो अचो। नालो ऐं पोइ सवाल। आलम निगारी। पहिरियां त कारकुन लफ़्ज़ जी माना, ही सरमायादारी पार्टी जा कारकुन ऐं इनकलाबी पार्टी में फ़र्क़ु। साईं आउं तव्हांखे पहिरीं ॿुधायो हुईसि ऐं हींअर बि त इनकलाब कारकुन जेको आहे माना वर्कर जेको कमु कंदड़ हुजे, ठीकु आहे। जेकॾहिं को टीचर आहे उहो बि कारकुन आहे, डॉक्टर बि कारकुन आहे, इनकलाबी जेके पार्टियूं आहिनि उन में कमु कंदड़ बि कारकुन आहिनि, सरमायादारी जेके उन्हनि वटि मज़दूर आहिनि से बि कारकुन, वर्कर असीं बि वर्कर आहियूं, उहो बि वर्कर आहिनि, डेली वेजिस वर्कर हुजनि या कीअं बि, पर उन्हनि में असां में फ़र्क़ु इहो हूंदो आहे त इनकलाबी कारकुन
खे उहा पेट जेको असीं चऊं रिवार्ड पेमेंट या पैसा जेका हुनखे मिलंदो हुजे उहा शइ हुनखे जेका सरमाएदार जेको असांखे ॾिए थो जेको असीं उनजो वर्क कयूं था फैक्ट्री में वर्क कयूं था या किथे बि असांखे उनजी बदौलत जेका पैसा पेमेंट मिले थी इनकलाबी पार्टियुनि अंदरि इनकलाबी हिते कारकुन सभु वेठा आहिनि कुझु पुछी ॾिसनि था किरायो बि वीचारा पंहिंजे खीसे मां करे आया हूंदा त उन्हनि खे जेको असांजा मर्कज़ी कमेटी मेंबर साईं लाल जरवार खे बि पघार कोन थी मिले हे बि पंहिंजे दिलियां कमु था कनि त इहो हूंदो आहे फ़र्क़ु त हुननि खे कंहिं क़िस्म जो रिवॉर्ड वग़ैरह न हूंदो आहे। फाजिल कोसो सुजात बारतरी पलीजो साहब सां को बि नंढो कारकुन नंढे खां नंढो कारकुन मिलंदो हो त उन खां का बि नंढी ॻाल्हि पुछंदो हो तो पलीजो साहब हैरान थी ऐं महसूस कराईंदो हो त उहा उन खां का नई ॼाण हासिल कई आहे। हाणे इनकलाबी कारकुन जेको आहे उनमें इहा सलाहियत हुजणु खपे हू नंढे खां नंढी जेका ॻाल्हि आहे जेका बार बार पढ़ी वई हुजे या उनखे हुनजे मुताले जे हेठि हुजे उहा ॻाल्हि हू वसी पैमाने ते हुनजो ॿुधण जी जेका सलाहियत आहे उहा वसी हुजणु घुरिजे या न इन ज़रूरत बिल्कुलु हुजणु घुरिजे। ऐं पहिरीं पॉइंट इहा रखी वईसि त असां में ॿुधण जी सलाहियत हुजणु घुरिजे तो केॾो बि वॾो पढ़ियलु लिखियलु हुजे पर हुनजे साम्हूं जेको आम माण्हू अनपढ़ियलु माण्हू बची जेकॾहिं वेह थो त असीं हुनखे न सिर्फ़ु ॿुधूं पर शौरी तौर ते ॿुधूं त हू परियों माण्हू छा थो चवे ऐं उनखे काउंटर न कयूं त असां पलीजो साहब जेको हिकिड़ो वॾो इनकलाबी कारकुन हो असांजे लाइ वॾो मिसाल आहे जेको नंढड़ा ॿार औरतूं जेके पीसियल आहिनि असां वटि औरतुनि खे कहिड़ी इज़त ॾियनि था उहा असांखे पाण खे ख़बर आहे पर हे जेके सिंधियाणियूं तव्हां वटि वेठियूं आहिनि उहे पलीजो साहब जी महिनतुनि जो नतीजो आहिनि जो हिननि खे ॿुधो असां हिकिड़े मर्द में उहा अखलाक़ी जुरत हुजणु घुरिजे जो असीं पंहिंजो पाण खे असांजी नफ़्सियात ठही पई आहे न सालनि सदियुनि जी नफ़्सियात आहे त औरत कमज़ोर आहे असीं घर में ॾढो कयूं लठ खणी वेठा हुजूं मानी असांखे हकी मिले पाणी हकियो मिले ऐं उहो मर्द हुनजे लाइ उहा शर्मिंदगी जी ॻाल्हि हूंदी न जो हू औरत सां वेही का औरत हुन सां बहस करे ऐं इल्म जे मामले में हू हुनखे वधी वञे या हुनखे पूरे गौर सां ॿुधे हू त हुन वीचारी जूं परेशानियूं बीमारियूं मुसीबतूं बि ॿुधण जे लाइ तयारु न आहे हूंदो हुन में उहा ज़रूरत बि न आहे हूंदी त पलीजो साहब इनकलाबी कारकुन जा गुण असांखे ॿुधाया हे सिर्फ़ु हुन किताबनि में कोन लिखिया हुन पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में प्रूफ कयो उन्हनि शयुनि खे त नंढड़ो ॿार बि ॻाल्हाए थो हुनखे कीअं ॿुधिजे औरतूं ॻाल्हाइनि थियूं हुननि खे कीअं ॿुधे गीच आम रवाजी छो ॻोठनि में वञी हुनजा सहरा ॿुधंदा उहो गीच ॿुधंदो त इनकलाबी कारकुन इहो ई हूंदो आहे हुनखे इन्हनि शयुनि में पाण एडप्ट करणु खपे।